खानपुर वेझो फेज़ू स्टॉप वटि नेशनल हाईवे ते रेंजर्स ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो। 3 ॾोहारी असले समेत गिरफ़्तार थियण जा इत्तलाउ आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे खानपुर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अली अनवर पहवार। जी अनवर, छा तफ़सील आहिनि? जी नायला, बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। खानपुर तालुके जे फैज़ू स्टॉप वटि रुस्तम थाणे जे हद में नेशनल हाईवे ते ॾोहारनि पारां नेशनल हाईवे ते कार सवारनि खे फुरकण जी कोशिशि कई त कंदकोट वेंदड़ रेंजर्स जे ॿिनि गाॾियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले जे नतीजे में रेंजर्स अहलकार पारां 3 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार ॾोहारियुनि में हिकु ज़ख़्मी ॿुधाए पियो वञे ऐं गिरफ़्तार थियण जो तालुको जेको ॿुधाए पियो वञे त जतोई क़बीले सां ॿुधाए पियो वञे, जॾहिं त मुक़ाबले जी पुलिस पारां अञा ताईं का बि तस्दीक न कई वई आहे। जी महिरबानी अनवर, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।